अस्सलाम वालेकुम प्यार बारो आऊं समूह तो सिरा नु समूह यूट्यूब चैनल अज क्लास 5 जो यूनिट 1.2 शुरू करी पा रीडिंग। आई विल हेल्प यू आऊं तव्हांजी मदद कंदस। आई आऊं विल या शल ईंदड़ वक्त लाइ हेल्प मदद यू तू तव्हां। मेमना वॉज अ सॉफ्ट वाइट लिटिल लैम्ब। मेमना हिकु नरम सफेद ऐं नंढो घेटो हो। वन डे हिकु ॾींहुं ही वांटेड टू ड्रिंक सम वाटर। हुन कुझु पाणी पीअण चाहियो थे। ही हू वांटेड चाहियो थे ड्रिंक पीअण सम कुझु वाटर पाणी। सो ही वेंट टू द नियर बाय पॉन्ड। तंहिंजे करे हू वेझे तलाव ते वियो। सो तंहिं करे ही हू वेंट वियो ॾांहुं तरफ़ द ख़ासिल लाइ नियर बाय वेझे पॉन्ड तलाव। सडनली जाबिर द बिग बैड वॉल्फ केम अलोंग। ओचितो हिकु वॾो बुछड़ो बगड़ जाबिर आयो। सडनली ओचितो द ख़ासिल लाइ बिग वॾो बैड बुछड़ो ख़राब वॉल्फ बगड़ केम आयो अलोंग गॾु या वेझो भर में। हाणे जाबिर ॻाल्हाए पियो मेमना सां। जाबिर कंहिंखे चवे पियो? मेमना खे चवे पियो। व्हाट आर यू डूइंग मेमना? मेमना तूं छा करे रहियो आहीं? व्हाट छा आर आहीं यू तूं तव्हां डूइंग करे रहियो मेमना नालो। मेमना वरणे पियो आई एम वेरी थर्स्टी। आऊं तमामु घणो उञायल आहियां। आई एम ड्रिंकिंग वाटर। आऊं पाणी पी रहियो आहियां। आई आऊं एम आहियां वेरी तमामु थर्स्टी उञायल। आऊं आहियां एम आऊं आई आऊं एम आहियां ड्रिंकिंग पी रहियो वाटर पाणी। जाबिर दिस इज माई पॉन्ड एंड माई वाटर। ही मुंहिंजो तलाउ आहे ऐं मुंहिंजो पाणी आहे। दिस ही इज़ आहे माए मुंहिंजो पॉन्ड तलाउ ऐं ॾहीं माए मुंहिंजो वाटर पाणी। यू आर ड्रिंकिंग माई वाटर। तूं मुंहिंजो पाणी पी रहियो आहीं। यू तूं तव्हां आर आहीं ड्रिंकिंग पी रहियो माए मुंहिंजो वाटर पाणी। मेमना नो इट्स एवरीबॉडीज़ पॉन्ड एंड एवरीबॉडीज़ वाटर। न ही हर कंहिंजो तलाउ आहे ऐं हर कंहिंजो पाणी आहे। नो न इट्स यो एवरीबॉडी हर कंहिंजो एवरीबॉडीज़ हर कंहिंजो। एपिस्ट्रोफी निशानी खां पोइ एस लॻंदो आहे प्यारो ॿारो, त उते असां जो जी जा वग़ैरह लॻाईंदासीं। जीअं एवरीबॉडी पुठियां एपिस्ट्रोफी निशानी खां पोइ एस ॾिनो यानी जो जा जी वग़ैरह लॻाईंदासीं। पॉन्ड तला ऐं ॾहीं एवरीबॉडीज़ हर कंहिंजो वाटर पाणी। जाबिर नो नो इट्स ऑल माइन। जाबिर न न ही सभु मुंहिंजो आहे। नो न इट्स यो ऑल सभु माइन मुंहिंजो। हिन में मालकी ॾेखारे पियो पंहिंजी। आई विल पनिश यू फॉर ड्रिंकिंग माई फ्रॉम माई पॉन्ड। ऐं तोखे मुंहिंजे तलाउ मां पाणी पीअण जी सज़ा ॾींदुसि। आई ऐं शलिया विल ईंदड़ वक़्त लाइ पनिश सज़ा यू तूं तव्हां फॉर लाइ ड्रिंकिंग पीअण फ्रॉम खां मां माए मुंहिंजो पॉन्ड तलाउ। आई विल कम बैक टू ईट यू इन द इवनिंग। ऐं तोखे शाम जो खाइण ईंदुसि। आई आऊं शलिया विल ईंदड़ वक़्त लाइ कम अचण बैक वापसि टू ॾांहुं ईट खाइण यू तूं तव्हां इन में दरख़्वास्त लफ़्ज़ लाइ इवनिंग शाम। पुअर मेमना फेल्ट वेरी सैड एंड फ्राइटेंड। वेचारो मेमना तमामु घणो ॾुखारो थियो ऐं ख़ौफ़ज़दा थियो। ख़ौफ़ महसूसु कयो। पुअर वेचारो हूअं ग़रीब माना निकिरंदी आहे ते वेचारे लाइ। फेल्ट महसूसु कयो वेरी तमामु सैड ॾुख ऐं ॾहीं फ्राइटेंड माना ख़ौफ़ज़दा थियो। ही वॉज सिटिंग ऑन द डोर स्टेप ऑफ हिज हाउस एंड क्राइंग सॉफ्टली। हू पंहिंजे घर जे दर ते
चांट ते वेही रोई रहियो हो नरमीअ सां ऐं आस्तगीअ सां, हल्के अंदाज़ सां। ही हू वाज़ हो सिटिंग वेही रहियो आन ते मथे द खसला डोर स्टेप दर जी चांट दर जो ॾाको हाफ जो जा हिज संदसि हाउस घर ऐं ॾहीं क्राइंग रोई रहियो सॉफ्टली नरमीअ सां हल्के अंदाज़ सां। द फिल्फी ब्लैक कैट मानू पास्ड बाय बुजुर्ग कारी ॿिली मानू गुती गुज़री। द खसला फिल्फी बुजुर्ग ब्लैक कारी कैट ॿिली मानू नालो ॿिलीअ जो पास्ड बाय गुज़री। मानू पुछेसि पई मानू चए पई वाई आर यू क्राइंग मेमना, तूं छो रोई रहियो आहीं मेमना। वाई छो छा लाइ आर आहीं यू तूं तव्हां क्राइंग रोई रहियो। मेमना वरणेसि पई द बिग बैड वॉल्फ इज एंग्री विथ मी, वॾो बुछड़ो भगड़ मूंखां या मूंसां नाराज़ आहे। द खसला बिग वॾो बैड बुछड़ो ख़राब वॉल्फ भगड़ इज आहे एंग्री नाराज़ विथ सामा मी मूंसां। ही इज कमिंग टू ईट मी इन द इवनिंग, हू मूंखे शाम जो खाइण अची रहियो आहे। ही हू इज आहे कमिंग अची रहियो टू ॾां तरफ़ ईट खाइण मी मूंखे इन में द खसला इवनिंग शाम। मानू डोंट वरी आई विल हेल्प यू, मानू तसली ॾेसि पई का परवाह न कर आउं तुंहिंजी मदद कंदुसि। डोंट न थियण वरी परेशान आई आऊं विल शल ईंदड़ वक़्त लाइ हेल्प मदद करण यू तूं तव्हां। मानू वेंट इनसाइड एंड सेट कंफर्टेबली ऑन द चेयर, मानू अंदर वेही ऐं आराम सां कुर्सीअ ते वेही रही। वेंट वियो इनसाइड अंदर ऐं ॾहीं सेट वेठो कंफर्टेबली आराम सां आन ते मथे द खसला चेयर कुर्सी। मेमना केप्ट ऑन क्राइंग, मेमना रोई रहियो हो या रुअण जारी रखियो। केप्ट रखियो आन ते मथे क्राइंग रुअण रोई रहियो। द फेट ब्राउन डॉग मोती पास बाय, थुलो मोटो नासी कुत्तो मोती उतां गुज़रियो। फेट मोटो थुलो ब्राउन नासी डॉग कुत्तो मोती कुत्ते जो नालो पास बाय गुज़रियो। मोती पुछे पियो मेमना खां मोती वाई आर यू क्राइंग मेमना, मेमना तो छो रोई रहियो आहीं। वाई छो छा लाइ आर आहीं यू तूं क्राइंग रोई रहियो। मेमना वरणेसि पई द बिग बैड वॉल्फ इज एंग्री विथ मी, वॾो बुछड़ो भगड़ मूंसां नाराज़ आहे। ही विल कम टू ईट मी इन द इवनिंग, हू मूंखे शाम जो खाइण अची रहियो आहे। द खसला बिग वॾो बैड बुछड़ो वॉल्फ भगड़ इज आहे एंग्री नाराज़ या कावड़ियल विथ सामा मी मूंखां ऐं मूंसां। ही हू विल शल ईंदड़ वक़्त लाइ कम अचण टू ॾां तरफ़ ईट खाइण मी मूंखे इन में द खसला इवनिंग शाम। मोती डोंट बी अपसेट आई विल हेल्प यू, तूं परेशान न थी या परेशान न थी आउं तुंहिंजी मदद कंदुसि। हिते तूं मूं इस्तेमालु न करे हू ग़ाइब आहे, हिन में आहे सही पर लिखियल कोन्हे, असीं हुनखे अंडरस्टूड कंदासीं सम्झंदासीं। मोती डोंट नथो न थी बी डोंट नथो बी थियण अपसेट परेशान आई आऊं शल विल ईंदड़ वक़्त लाइ हेल्प मदद करण यू तूं तव्हां। ही वेंट इनसाइड एंड क्वाइटली हाइड बिहाइंड अ चेयर, हू ख़ामोशीअ सां अंदर वियो ऐं कुर्सीअ जे पुठियां लिकी वियो। हिड बिहाइंड चेयर, ही हू वेंट वियो इनसाइड अंदर ऐं ॾहीं क्वाइटली ख़ामोशी सां हिड
हाइड जो हिड लिकियो बिहाइंड पुठियां हिक चेयर कुर्सी। मेमना वाज स्टिल क्राइंग। मेमना अञा रोई रही हुई। कुमीत द बिग रेड हॉर्स पास्ड बाय। कुमीत वॾो ॻाढ़ो घोड़ो उतां गुज़रियो। हाणे वारो कुमीत जो त कुमीत पुछेसि पियो, वाई आर यू क्राइंग मेमना? तू छो रोई रही आहीं मेमना? वाई छो छाजे लाइ? आर आहीं यू तू तव्हां क्राइंग रोई रहियो। मेमना वणसि पई। साॻी पंहिंजी वार्ता ॿुधाए पई। द बिग बैड वॉल्फ इज कमिंग टू ईट मी इन द इवनिंग। वॾो बुछड़ो बगड़ मूंखे शाम जो खाइण अची रहियो आहे। कुमीत डोंट क्राई। रो न, राड़ा न कर। आई विल हेल्प यू। आउं तुंहिंजी मदद करसि। डोंट नथो क्राई रोअण। आई आऊं शल विल हेल्प ईंदड़ वक़्त लाइ हेल्प मदद करण। यू तू तव्हां। He went and calmly stood near the pond. हू वियो ऐं ख़ामोशीअ सां तला जे वेझो बीह रहियो। In the evening, शाम जो, he who went वियो and ऐं calmly ख़ामोशी सां stood बीठो near वेझो the ख़ासु लाइ pond तलाव। In the evening, शाम जो, इनमें या शाम जो, इनमें दखाल लाइ इवनिंग शाम। द वोल्फ केम टू मेमनाज हाउस। बगड़ मेमना जे घर आयो। वोल्फ बगड़ केम आयो कम जो पास्ट टू ॾांहुं तरफ़ मेमनाज मेमना जो। हिते एपिस्ट्रोफी निशानी खां पोइ एस आहे माना जो हाउस घर। जाबिर हाणे जाबिर आयो आहे त ख़ामोश कोन वेंदो। हा 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 खेले थो। वेयर आर यू मेमना? मेमना तूं किथे आहीं? आई हैव कम टू ईट यू। आउं तोखे खाइण आयो आहियां। वेयर आर यू? वेयर किथे? आर आहीं यू तूं तव्हां। आई आऊं हैव परफेक्ट लाइ कम आयो टू ॾांहुं तरफ़ ईट खाइण। यू तूं तव्हां। जाबिर went past the chair and Manu scratched his face badly. जाबिर कुर्सी ॾांहुं वियो। जाबिर कुर्सी ॾांहुं गुज़रियो त मानू संदसि मुंहं ते ॾाढो ख़राब नमूने न या रोंडला हुया। वेंट वियो पास्ट गुज़रियो दखासिल लाइ चेयर कुर्सी ऐं ॾहीं मानू नालो स्क्रेच्ड रोंडला पाता। His संदस face more badly बुरी तरह। He ran to the door. Who दर ॾांहुं दौड़ियो। He who ran दौड़ियो टू ॾांहुं तरफ़ दखासिल लाइ डोर दरवाज़ो। And मोती bit him sharply on the ear. ऐं मोती उनखे तिखे नमूने कन खे चक पातो। ऐं ॾहीं मोती नालो बिट बाइट जो या चक पातो हम हुनखे शार्पली तेज़ी सां तिखाई सां ऑन ते एयर कन। He quickly ran outside but Kumit gave him a great big kick and the wolf fell into the pond and drowned. हू जल्दी ॿाहिरि वियो पर कुमीत हुनखे हिकु वॾी ज़ोराती लत ई बगड़ तलाव में किरियो ऐं ॿुॾी वियो। ही हू क्विकली तकड़ो जल्दी रेन दौड़ियो आउटसाइड ॿाहिरी तरफ़ या ॿाहिरि बट पर कुमीत जो घोड़ो हो। गेव हिम ॾिनी हम हुनखे हिकु ग्रेट बिग हिकु वॾी सारी लत एंड ऐं द हासिल लाइ वोल बगड़ फेल किरियो इनटू में द हासिल लाइ पॉन्ड तला एंड ऐं ड्राउंड ॿुॾी वियो। मेमना केम आउट स्माइलिंगली। मेमना मुस्कुराईंदे ॿाहिरि आई। केम आउट ॿाहिरि आई स्माइलिंगली मुस्कुराहट सां। बिहाइंड द बुशिस ॿूढ़नि जे पुठियां। बिहाइंड पुठियां बुशिस ॿूढ़ा। मेमना थैंक यू।
मेमना थोरो भी मञे मेमना थैंक यू मानू मोती एंड कुमीत। मानू मोती एंड कुमीत तव्हांजी महिरबानी। थैंक यू ऑल वेरी मच तव्हांजी वॾी महिरबानी। थैंक महिरबानी यू तू तव्हांजी वेरी मच तमाम घणी ऑल सब। मानू माय प्लेजर मानू मुंहिंजी खुश नवदी या मुंहिंजी खुशी हिन में माय मुंहिंजी प्लेजर खुशी। मोती यू आर वेलकम मोती चए पियो तव्हांखे भली का यू तू तव्हां आर आई वेलकम भली का। कुमीत दैट्स ऑल कुमीत चए पियो इहो ठीकु आहे सभु ठीकु आहे दैट्स यो ऑल सभु राइट ठीकु। सो मेमना मानू मोती एंड कुमीत all lived happily ever after the drank from the pond whenever they were thirsty। so तंहिं करे मेमना मानू मोती ऐं कुमीत उते ख़ुशी ख़ुशी रहण लॻा ऐं जॾहिं बि उन्हनि खे उञ लॻी थिए तलाव मां पाणी पीतो थिए। सो तंहिं करे आल सभु लिव्ड रहिया हैप्पीली ख़ुशी ख़ुशी सां एवर हमेशा जॾहिं आफ्टर खां पोइ ऐं ॾहीं ड्रिंक पीतो फ्राम मां खां दखाज़ल लाइ पौंड तला वेन एवर जॾहिं दे उहे या उन्हनि खे वर या हुआ थिर्स्टी उञायल। दोस्तो हीउ ॾाढो मज़ेदार सबक़ हो ऐं असां यूनिट 1.2 खे मुकमल कयो। अॻियां इंतज़ार कयो तव्हांखे हर रोज़ या ॿिए ॾींहुं तव्हांखे नओं सबक़ ज़रूरु मिलंदो। अल्लाह हाफ़िज़।